अस्सलाम वालेकुम नाज़रीन। वाइस ऑफ मेरान में ठिकराठो मां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफ़ार मर। ठिकराठो लॻ बम्बली माइनर तां लखे रुपयनि जी मालियत जा ॿॿरनि जा वण वढिजी विया। इरिगेशन अमलो ख़ामोश तमाशाई बणियल। ज़रीन वटां मालूम थियो आहे त बम्बली माइनर जी RD 100 तां ॿॿरनि जे वणनि जे वढिजण जो सिलसिलो जारी आहे, जंहिंमें कुझु बाअसर पिणु मुलविस हुजण जो इंकशाफ थियो आहे। रात जे पेट में वण वढे करे ट्रालियुनि में लोड करे खणी था वञनि, जंहिंजी समूरी ॼाण इरिगेशन अमले ऐं मुबारकपुर पुलिस खे पिणु आहे। कुझु ॾींहं अॻु राति जो हिकु ट्राली वणनि समेत मुबारकपुर पुलिस रोकी हुई, जंहिंखे ॾेती लेती बाद मुबारकपुर पुलिस छॾे ॾिनो हो, जंहिंमें हिकु इरिगेशन जो मक़ामी मुलाज़िम पिणु मुलविस ॿुधायो पियो वञे। होॾां वाइस ऑफ मेरान पारां इरिगेशन अमले ऐं मुबारकपुर पुलिस सां राब्तो करण ते उन्हनि ॿुधायो त इन मामले जी असांखे का बि ॼाण न आहे। जॾहिं त ज़रियनि ॿुधायो